बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम माया आज शेफ आबदा बलोच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अहाँ सभिनीनि खे आवाज़ जे किचन में उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा ख़ैरियत सां हूंदा खुशबाश हूंदा ऐं खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ त अल्लाह पाक असां सभिनीनि जे रिस्क में आसानी पैदा करे ऐं बरकत पैदा करे। रेसिपीज़ उम्मीद आहे तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त सीज़न जे हवाले सां तव्हां सां गॾु रेसिपी ज़रूरु शेयर कयूं वञनि, स्पेशली आसान हुजनि ऐं इंग्रेडिएंट्स अहिड़ा हुजनि जेके मोस्टली तव्हांजे घर मां ई निकिरी अचनि ऐं ईज़ी हुजनि, सिंपल रेसिपीज़ हुजनि, ईज़ी टू फॉलो हुजनि। त अॼु जेकॾहिं असां मेन्यू जी ॻाल्हि कयूं तमामु सिंपल आहे, तमामु ईज़ी आहे। चिकन कोरमो तयारु कंदासीं ऐं इन सां गॾु असां ठाहींदासीं अॼु लौकी जी भाॼी। चिकन कोरमे या बीफ कोरमे जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त असां वटि इहो चयो वेंदो आहे त जेकॾहिं बिरयानी ठाहिणु अचे थी ऐं कोरमो ठाहिणु अचे थो त बसि मानी पचाइणु अचे थी। त कोरमो थोरो ट्रिकी ज़रूरु हूंदो आहे ऐं बाक़ी एॾो मुश्किल न आहे। कुझु शयुनि जो जेकॾहिं तव्हां ख़्यालु रखंदव त यकीननि तव्हांजो कोरमो ज़बरदस्त तयारु थींदो। बसर जेके आहिनि से असां रेडीमेड इस्तेमालु था कयूं ऐं जेकॾहिं तव्हां घर जा बसर यूज़ था कयो त पोइ तव्हां उन्हनि खे अवल ॻाढ़ो कजो ऐं ॻाढ़े करण जे लाइ बारीक कटियल हुजणु ज़रूरी आहे। कोरमे जे बसरनि जे लाइ कंटिन्यूअसली उन्हनि खे चिमचो हिलायो त जीअं इक्वल जेके तव्हांजा बसर आहिनि से गोल्डन थी वञनि। ईअं न थिए त कुझु कचा हुजनि, कुझु कारा हुजनि ऐं कुझु गोल्डन हुजनि। त इन तरीक़े सां छो त बसर जेके आहिनि से अहम किरदारु अदा कंदा आहिनि चिकन या बीफ जे कोरमे में। त बसर जेकॾहिं तव्हांजा सही हूंदा त कोरमो बि तव्हांजो ठीकु थींदो। बसरनि खे ब्लेंडर में पीसणो न आहे, बसरनि खे तव्हां हथनि सां चूरो करे सघो था, बसरनि खे तव्हां उखरी मोहरीअ में पीसे सघो था त जीअं हुन में थोरो दाणो मौजूदु हुजे जेका तव्हांजी कोरमे जी जेका ग्रेवी आहे उनखे ज़बरदस्त ठाहींदो। ऐं इन खां अलावा जेको धोरो तव्हां उन में इस्तेमालु था कयो उहो खटो न हुजे। फ्रेश धोरे जो तव्हां उन में इस्तेमालु कयो जेकॾहिं इन्हनि शयुनि जो तव्हां ख़्यालु रखंदव त कोरमो यकीनन ज़बरदस्त थींदो। इंग्रेडिएंट्स जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त असांखे खपनि बसर जेके ॻाढ़ा हुजनि ऐं पिसियल हुजनि। त मां वटि रेडीमेड बसर हुया, उन में जेको बसरनि जो चूरो हुयो उहो असां इस्तेमालु था कयूं ऐं जीअं मसाले में ख़ुश्क मसालो पीसबो आहे उन में बि तव्हां इन्हनि बसरनि खे पीसे सघो था। धोरो असांखे खपे हिकिड़ो कप ऐं अगेन फ्रेश धोरो असांखे खपे। थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में वेंदो। इन में असां ऐड कंदासीं लूणु हस्बे ज़रूरत, पिसियल ॻाढ़ा मिर्च असां इन में शामिलु कंदासीं ऐं पिसियल धाणा। हेड जो इस्तेमालु हिते न थींदो, उहो कोरमे जे कलर खे ख़राबु कंदो आहे। ऐं असांखे यकीनन खपे चिकन, त इहा चिकन बि मथे करे था रखूं। हे अची वई असांजी चिकन ऐं हींअर असां हाणे पंहिंजी जेका कुकिंग आहे उनखे स्टार्ट कंदासीं ऐं सभिनीनि खां अॻ में जेको स्टोव आहे उनखे कयूं था ऑन। चलो जी स्टोव असांजो ऑन थी वियो। अच्छा, इन में तव्हां ऐड कयो ऑयल या गिह जो इस्तेमालु कयो ऐं जेको कोरमो आहे उहो गिह में तमामु ज़बरदस्त थींदो आहे। पर के माण्हू आहिनि जेके कंहिं वजह जे करे जेकॾहिं गिह में नथा पचाइणु चाहिनि त पोइ तव्हां इनखे ऑयल में तयारु कयो। अच्छा, हाफ के असां वटि चिकन आहे त हाफ कप असां इन में ऐड कंदासीं ऑयल ऐं तव्हांखे जेकॾहिं गिह सां कोई प्रॉब्लम न आहे त पोइ तव्हां इनखे गिह में तयारु कयो। कोरमो, बिरयानी या पावा थी विया, निहारी स्पेशली, इहे तमामु शयूं गिह में ज़बरदस्त तयारु थींदियूं आहिनि। ऐं स्टार्टिंग में ई मां हिते ऐड कंदमि चिकन ऐं इन सां गॾोगॾु शामिलु कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट। त थोरो जेको ऑयल आहे उहो गरम थियणु शुरू थी वञे त इन में असां ऐड कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट। थोरो गरम मसालो इन में वेंदो, स्पेशली जंहिंमें नंढड़ा फोटा। त मां थोरो गरम मसालो ऐड कंदी हलां जीअं असांजो ऑयल थोरो गरम बि थींदो वेंदो। तव्हां नोट कयो हूंदो त जेकॾहिं असां ॿाहिरों बि कोरमो खाईंदा आहियूं या असां तयारु रेडीमेड जेके असांजा मसाला हूंदा आहिनि उन में बि जेके नंढड़ा फोटा आहिनि उहे वाफ़िर मिक़दार में मौजूदु हूंदा आहिनि। त इहा ई वजह आहे त जॾहिं कोरमो तयारु थींदो आहे त पोइ ख़ुशबू जेका आहे सा परे खां ई ईंदी आहे त अॼु घर में कोरमो तयारु थियो आहे। त स्पेशली नंढड़ा फोटा ऐं जायफल ऐं जावत्री इन जी जेका लास्ट में थोरो पीसे करे
त उनजी ख़ुशबू तमामु सुठी लॻंदी आहे। अच्छा, मां हिन में ऐड कया आहिनि नंढड़ा फोटा, थोरो ऐड कंदासीं दालचीनीअ जा टुकड़, हिकु ॿ, ऐं लौंग ऐं थोरा कारा मिर्च। बसि, तमामु घणो गरम मसालो न आहे। कुझु मां हिन में ऐड थी कयां कारा मिर्च ऐं जेके फोटा आहिनि उहे बसि नंढड़ा हिन में शामिलु कंदासीं ऐं कुझु मां हिन में ऐड कंदमि लौंग। बसि, बीफ या चिकन ॿिन्हिनि में तव्हां इन रेसिपी खे फॉलो करे सघो था। पोइ बसि फ़र्क़ु इहो ई हूंदो त ज़ाहिर आहे तव्हांखे जेको कोरमे में बीफ जो आहे त उनखे बीफ खे तव्हांखे सुठे नमूने सां उन्हनि खे ॻारिजो ऐं उनखां बाद में तव्हां जेका बि असांजी रेसिपी आहे, जेका बि मिक़दार आहे बसर जी धोरे जी, उहा एज़ इट इज़ तव्हां यूज़ कंदव। अच्छा, थोरो हिकिड़ो कड़कड़ाइण शुरू थी वञे न असांजो इहो गरम मसालो, इन खां बाद में मां हिन में ऐड कंदमि चिकन। अच्छा, थोरो गरम मसालो आहे जेको साबित आहे ऐं लास्ट में असां हिन में ऐड कंदासीं पिसियल गरम मसालो ऐं शाही गरम मसालो ऐड कजो जंहिंमें तव्हांजो जायफल, जावत्री, कारो ज़ीरो जेकॾहिं तव्हां घर में ठाहियो था त तो बि ज़बरदस्त आहे, ऐं जेकॾहिं मार्केट मां बि वठो था त जंहिंजे बारे में तव्हांखे ख़बर आहे त भई सुठो गरम मसालो जंहिंजी ख़ुशबू ज़बरदस्त आहे, उहा इस्तेमालु कंदासीं लास्ट में। थोरो पिसियल गरम मसालो, जेकॾहिं असां मसालनि जी ॻाल्हि कयूं, थोरो साबित गरम मसालो थोरो ऐड कंदासीं हिन में पिसियल गरम मसालो, ऐं इन सां गॾोगॾु इन में ऐड थींदो लूणु, ॻाढ़ा मिर्च ऐं सुका धाणा। बसि, थोरा सारा मसाला न आहिनि, बेसिक जेको असांजो कोरमो हूंदो आहे उन में इहे ई मसाला ऐड थींदा आहिनि। पोइ इन खां बाद में हाणे जेको कोरमो आहे उन में बि ज़बरदस्त वेरिएशन्स जेके हिन से अचे चुकियूं आहिनि, ऐं पोइ बादामी कोरमो, ज़ाफ़रानी कोरमो, वाइट कोरमो, डिफरेंट तरीक़े जा जेके कोरमा आहिनि से मार्केट में अची चुका आहिनि। अच्छा, थोरो कलर ॾिसंदासीं त चिकन जो चेंज थियणु शुरू थी वेंदो, त पोइ मां इन में थूम ऐं अदरक जो पेस्ट बि शामिलु कंदमि। हीक बि उन सां दूर थी वेंदी आहे, ऐं जेका चिकन आहे उनखे थूम ऐं अदरक जी पेस्ट सां गॾु थोरो सुठे नमूने सां इनखे फ्राई कंदासीं। इन में ऐड था कयूं थूम ऐं अदरक जो पेस्ट, हिकिड़ो टीस्पून, ऐं इनखे थोरो जेसीं ताईं इन जो कलर जेको आहे सो सुठे नमूने सां चेंज थी वञे, थोरी चिकन सुठे नमूने सां फ्राई थी वञे, बसि एतिरी देरि ताईं इनखे फ्राई कंदासीं। ऐं स्टार्टिंग में लूणु जेको आहे सो उहो असां ऐड कंदासीं ताकी जेका चिकन आहे सा असांजी स्टार्टिंग में ई उन में लूणु ऐड कंदासीं त रुखी फिकी न थींदी, लूण खे एब्ज़ॉर्ब करे वठंदी। थूम ऐं अदरक जो पेस्ट असां हिन में शामिलु कयोसीं, ऐं हींअर मां ऐड थी कयां लूणु हस्बे ज़रूरत। चलो जी, लूणु असां हिन में शामिलु कयोसीं, थोरो असां चिकन खे फ्राई था कयूं। ऐं अॼु जी जेका असांजी सेकेंड रेसिपी आहे लौकीअ जी भाॼी, उहा बि तमामु ज़बरदस्त आहे। गर्मीअ जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त लौकी ऐं तूरियूं इहे मार्केट में तव्हांखे जा बजा नज़र ईंदियूं आहिनि, ऐं लौकीअ जी त छा ॻाल्हि कजे, ज़बरदस्त जेका आहे सा भाॼी आहे। गोल वारी हुजे लौकी, डिघी वारी लौकी हुजे, लौकी खाइणु सुन्नत बि आहे। ज़रूरु लौकीअ खे पंहिंजे ग़िज़ा में शामिलु कयो। असां लौकीअ जो रायतो बि ठाहियो हुयोसीं, ऐं अॼु असां हिन जी भाॼी ठाहींदासीं जंहिंमें टमाटा शामिलु कंदासीं। कुझु असां उन में ऐड कंदासीं कड़ी पत्ता, बेसिक असांजा मसाला हूंदा लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च, हेड, इहे शामिलु कंदासीं। थोरा सां उन में ऐड कंदासीं कड़ी पत्ता, ऐं टमाटनि जो हिकिड़ो अलहदा सां मसालो ठाहींदासीं त जीअं लौकी जेका आहे असां उन्हनि खे अलॻि सां बॉइल कयो त जल्दी ॻरी वेंदी। जेकॾहिं असां टमाटा ऐड था कयूं त पोइ लौकी हुजे या कोई बि भाॼी हुजे, पटाटा हुजनि, त थोरो वक़्तु जेको आहे सो वधीक वठंदा आहिनि।
त बहितर आहे त टमाटा या कंहिं बि क़िस्म जी जेका खटास आहे उहा ऐड करण खां स्टार्ट में लौकीअ खे स्पेशली ॻारे छॾिजे। वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी नंढड़ी साहीअ जो। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो। मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। आवाज़ किचन में अॼु असां तयारु था कयूं चिकन कोरमो ऐं इन सां गॾु ठाहींदासीं लौकीअ जी भाॼी या लौकीअ जी भुजिया। ऐं उहे असांजा घर भाती जीअं असांखे हींअर ट्यून इन कयो हुजे, जॉइन कयो हुजे, उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त चिकन कोरमे जे लाइ अञा ताईं असां बसि इहो कयो आहे त ऑयल ऐड कयो ऐं हाफ कप ऑयल हुयो। इन में असां ऐड कयोसीं थोरो साबित गरम मसालो, जंहिंमें स्पेशली नंढड़ा फोटा 3 खां 4 खोले करे उहे ऐड कयो। 2 खां 3 तव्हां लौंग शामिल कयो, 3-4 कारा मिर्च ऐं हिकिड़ो नंढड़ो टुकड़ो ऐड कयो दालचीनीअ जो। जीअं हिकिड़ी सुठी खुशबू अचणु शुरू थी वञे, चिकन उन में ऐड कंदासीं ऐं गॾोगॾु थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 टीस्पून, लूणु हस्बे ज़रूरत उहो शामिल करे चिकन खे थोरो फ्राई कयो। ऐं हिन तरफ़ अची था वञूं ऐं लौकीअ खे रखूं था बॉइल थियण जे लाइ। त जीअं जेसीं ताईं असां पंहिंजे चिकन कोरमे खे तयारु कंदासीं त जेका लौकी आहे उहा सुठे नमूने सां बॉइल थी वेंदी। हिकिड़ी लौकी रहिजी वई आहे त इन खे बि, इन जी बि जेका कटिंग आहे उहा कंदा था हलूं। थोरो बारीक कट कंदासीं त लौकी जल्दी सां असांजी बॉइल थी वेंदी। ये अची वई लौकी। लौकी हुई असां वटि हाफ केजी। लौकीअ खे अलॻि सां बॉइल कंदासीं ऐं इन जो जेको हिकिड़ो टमाटनि जो मसालो आहे उहो असां अलॻि सां तयारु कंदासीं। अवल सिंपल पाणीअ में बिना कंहिं मसाले जे जेका लौकी आहे उहा बॉइल थींदी ऐं इन में ऐड कंदासीं थोरो पाणी, जेसीं ताईं लौकीअ जो पंहिंजो पाणी रिलीज़ थिए त लौकीअ खे हेल्प ॾियण जे लाइ थोरो पाणी असां हिन में शामिल कंदासीं। हे अची वई असांजी लौकी। रफली तव्हां हिन खे स्लाइस कयो ऐं इन खां बाद में हे थींदी सुठे नमूने सां बॉइल। लौकीअ खे बॉइल करण जे लाइ रखूं था ऐं इन खां बाद में अची वेंदासीं असां अगेन पंहिंजे कोरमे जी तरफ़। अच्छा, थोरो मां हिन में अञा बि जेको पाणी आहे उहो ऐड थी कयां। बसि हिनखे बॉइल थियणु ॾींदासीं ऐं वापसि अची था वञूं पंहिंजे कोरमे जी तरफ़, जंहिंमें असां अञा ताईं असां थूम ऐं अदरक जो पेस्ट ऐं इन सां गॾोगॾु असां शामिल कयो हुआसीं लूणु। अच्छा, हींअर असां इन में शामिल कंदासीं बसर। बसर ऐड कयासीं ऐं थोरो बसरनि खे फ्राई थियण था ॾियूं। इन सां गॾोगॾु हिन में शामिल कंदासीं धोरो। सुठे नमूने सां धोरे खे फेटे वठो ऐं पोइ असां इन में ऐड कंदासीं ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा, अच्छा जीअं ई असां धोरो शामिल कंदासीं त पंहिंजो जेको स्पून आहे उहो बि हलाईंदा हलो त जेको धोरो आहे उहो सुठे नमूने सां मिक्स थींदो वञे। न त छा थींदो आहे त धोरो फाटी पवंदो आहे ऐं जेका ग्रेवी आहे पोइ उहा स्मूथ न रहंदी आहे। त मेक श्योर कयो त जीअं ई तव्हां धोरे खे शामिल कयो कंटिन्यूअसली उनजो स्पून जेको आहे सो हलाईंदा रहो जेसीं ताईं उहो बबल करणु शुरू नथो थी वञे। त हिकिड़ो दफ़ो बसि गरम थी वञे त उन खां बाद में को टेंशन न आहे।
ऐं बाहि या त स्लो कयो ऐं बंदि बि करे था सघो जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त इलाही तेज़ आहे टेम्परेचर, भले तव्हां बाहि थोरी देरि जे लाइ बंदि कयो ऐं उन में धोरो ऐड कयो। धोरे ऐड करण खां बाद में सुठे तरीक़े सां मिक्स कयो स्पून जी मदद सां, विस्क जी मदद सां, ऐं उन खां बाद में स्टोव ॿीहर तव्हां ऑन करे था सघो। सुठे नमूने सां मिक्स कंदासीं। हिकु दफ़ो बॉइल अची वञे बसि पोइ उन में मां शामिलु कंदमि मसाला। ऐं अगेन शायदि ई कोई अहिड़ो मसालो हुजे जेको तव्हांजे घर में मौजूदु न हुजे। कोरमा छड़ो ठाहिण में थोरो डिफरेंट आहे, बाक़ी मसाला ऑलमोस्ट असांजा उहे ई आहिनि जेके असांजे देसी रेसिपीज़ में इस्तेमालु थींदा आहिनि। बसरनि जो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे, धोरे जो ख़्यालु रखिजो ऐं स्पेशली इन जी जेका मेजरमेंट आहे उन जो थोरो ख़्यालु रखंदव त ज़बरदस्त कोरमा तयारु थींदो। हिन में ऐड था कयूं थोरा पिसियल ॻाढ़ा मिर्च हस्बे ज़रूरत। इहो असां शामिलु कयोसीं सुका धाणा, अच्छा लूणु असां हिन में शामिलु करे चुका आहियूं। हेड असां इन में शामिलु न कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां मिर्च तमामु घटि खाईंदा आहियो त कलर जे लाइ जेके कश्मीरी मिर्च हूंदा आहिनि उन्हनि जो इस्तेमालु कयो त सुठे नमूने सां जेकी तव्हांजी भाॼी आहे ॿोड़ आहे उन में कलर बि अची वेंदो ऐं मिर्च उन में बिल्कुलु बि न आहिनि हूंदा। चलो इनखे सुठे तरीक़े सां मिक्स था कयूं ऐं इनखे थोरी होरियां बाहि ते जेको असांजो कोरमो आहे उनखे कुक कंदासीं त जीअं चिकन जेका आहे उहा असांजी सुठे नमूने सां ॻरी वञे। त जेको स्टोव आहे उनखे थोरो ट्रांसफर कंदासीं ऐं हे जेका असांजी लौकी आहे इहा अची वेंदी हिन तरफ़। थोरी लौकीअ जी बाहि तेज़ कंदासीं। थोरो मां हिन में अञा बि ऐड कंदमि पाणी। थोरी असां हिन जी बाहि तेज़ कईसीं ऐं जेको असांजो चिकन जो कोरमो आहे इन जी बाहि थोरी हाणे स्लो थींदी छो त असांखे चिकन खे ॻाढ़णो आहे। सुठे नमूने सां चिकन ॻरी वेंदी, धोरे जो पाणी ड्राई थियणु शुरू थी वेंदो त लास्ट में थींदी इन जी हिकिड़ी भुनाई। इन जी भुनाई कंदासीं ऐं कोरमे में जेको पाणी आहे उहो या त न ऐड कबो आहे या पोइ तमामु घटि शामिलु कबो आहे। त बसि थोरो ऐड कंदासीं असां 3-4 टेबल स्पून। थोरो लास्ट में ऐड कंदासीं पिसियल गरम मसालो त जीअं हिकिड़ी ख़ुशबू जेका आहे सा ज़बरदस्त अची वञे। ऐं केवड़ो शामिलु करे सघूं था। कोरमे या बिरयानी जा जेके एसेंस आहिनि उहे मार्केट में मिलंदा आहिनि। जेकॾहिं तमामु घणी तव्हांखे खपे ख़ुशबू त हिकु ॿ कतरो तव्हां जेके कोरमे जो एसेंस आहे उहो तव्हां हिन में शामिलु करे सघो था। जायफल ऐं जावत्री या होल गरम मसालो, थोरो उहो गरम मसालो लास्ट में ऐड कंदासीं ऐं उन खां बाद में तव्हां हिनखे बसि 1-2 मिंट जे लाइ तयारु कयो, दम ॾियो ऐं कोरमो तव्हांजो रेडी थी वेंदो। अच्छा कुझु जेके टमाटा आहिनि उन्हनि जी कटिंग कंदा था हलूं। लौकी असांजी बॉइल थी थिए, लौकी हुजे तूरी हुजे थोरा सारनि टमाटनि सां गॾु ॾाढी मज़ेदार लॻंदी आहे त इन में ऐड था कयूं। अच्छा टमाटा शामिलु कंदासीं ऐं टमाटनि सां गॾोगॾु इन में शामिलु कंदासीं कुझु सावा मिर्च। साओ मसालो दाल हुजे भाॼी हुजे तमामु सुठो लॻंदो आहे त ॻाढ़ा मिर्च त असां हिन में शामिलु कंदासीं पर थोरा हिन में सावा मिर्च बि ऐड कंदासीं। ऐं जेको असांजो इहो टमाटनि जो मसालो आहे इहो अलॻि सां तयारु थींदो ऐं जेका लौकी आहे उनखे तव्हां अलॻि सां बॉइल कजो। उनजा स्लाइसिस करे था रखूं। थोरा जेके सावा मिर्च आहिनि उन्हनि जा स्लाइसिस करे रखंदासीं ऐं कड़ी पत्तो ऐं ज़ीरो इन जो हिनखे ॾींदासीं दाग। थोरा उन में 1-2 तोड़े करे साओ मिर्च शामिलु कंदासीं। इन जी पंहिंजी ख़ुशबू आहे, पंहिंजो ज़ाइक़ो आहे ऐं जीअं ई हिकिड़ो ख़ुशबूदार दाग असांजो तयारु थी वेंदो उन में असां ऐड कंदासीं टमाटा
ऐं उन में थोरो पाणी बि शामिलु कंदासीं त जीअं जेके टमाटा आहिनि उहे जल्दी सां झटपट सां असांजा ॻरी वञनि। ऐं जीअं ई ऑइल सेपरेट थी वेंदो, हिकिड़ो सुठो भुॻल मसालो तयारु थी वेंदो, लूणु ऐड कंदासीं, थोरी हेड ऐं पिसियल ॻाढ़ा मिर्च, बसि दैट्स इट। खोड़ सारा मसाला ऐड करण जी बिल्कुलु ज़रूरत न आहे। भाॼी हल्के मसाले में बि तमामु ज़बरदस्त तयारु थींदी आहे। अच्छा, बसि थोरो जेको चिमचो आहे उहो हुन में हलाईंदा था हलूं। चिकन कोरमो तयारु थो थिए असांजो। अच्छा, बसर जेकॾहिं तव्हांजा उहा ई ॻाल्हि त ब्लेंडर में तव्हांखे न आहिनि पीसणा, त जीअं कोरमे जी जेका ग्रेवी आहे उहा थोरी दाणेदार थी वञे। तमामु स्मूथ ग्रेवी न हूंदी आहे कोरमे जी, थोरी दाणेदार हूंदी त उहा मज़ेदार लॻंदी। ऐं कोरमे जी भुनाई बि कंदासीं ऐं गॾोगॾु जेका चिकन आहे उन्हनि खे यकीनन ॻाढ़ो बि आहे। नंढड़ी असां वटि हिकिड़ी ब्रेक जो टाइम थी वियो आहे। तव्हांखे केॾांहुं बि न आहे वञिणो ऐं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, लौकी जो मसालो तयारु कंदासीं। त मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापसी अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। आवाज़ किचन में अॼु तयारु थो थिए चिकन कोरमो ऐं इन सां गॾु असां तयारु कंदासीं लौकीअ जी भाॼी या लौकीअ जी भुजिया। अच्छा, सभिनीनि खां अवल चिकन कोरमे जी तरफ़ अची था वञूं ऐं असांजा उहे घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो हुजे, ट्यून इन कयो हुजे, उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त चिकन कोरमे में असां अञा ताईं छा कयो हुयोसीं। तव्हांखे ऑइल या गिहु ऐड करिणो आहे। उन में चिकन खे भुञंदासीं थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु। इन में स्टार्टिंग में थोरो ऐड कजो साबित गरम मसालो, जंहिंमें थोरा नंढड़ा फोटा ऐं दारचीनी जो टुकड़ो ऐड कंदासीं, 3-4 कारा मिर्च ऐं 3-4 तव्हां इन में ऐड कंदव लौंग। लूणु इन में शामिलु कंदासीं हस्बे ज़रूरत। ऐं जॾहिं चिकन सुठे नमूने सां फ्राई थी वेंदी त इन खां बाद में इन में ऐड कंदासीं बसर। जेकॾहिं 1/2 kg तव्हां वटि चिकन आहे त 3 अदद दरमियाने साइज़ जा बसर वठी उन्हनि खे तव्हां फ्राई करे ऐं चूरो करे उन में तव्हां कोरमे में ऐड करे सघो था। मां तक़रीबन 1/2 प्याली जेके बसर आहिनि उहे मां इन में शामिलु कया। इन सां गॾोगॾु असां शामिलु कयोसीं 1 प्याली धोरे जी, फ्रेश धोरे जो इस्तेमालु कजो। लूणु असां हिन में शामिलु कयोसीं हस्बे ज़रूरत। इन सां गॾोगॾु ॻाढ़ा मिर्च पिसियल 1 टीस्पून ऐं पिसियल धाणा असां हिन में शामिलु कयासीं। अच्छा, चिकन जेका आहे सा हाणे असांजी सुठे नमूने सां ॻरी वई आहे, त मां इन में थोरी देरि जे लाइ हिन खे अञा बि दम ते रखंदासीं ऐं थोरो इन में शामिलु था कयूं पिसियल गरम मसालो। ऐं शाही गरम मसालो हुजणु खपे, जंहिंमें जायफल ऐं जावत्री बि हुजे। ऐं इन सां गॾोगॾु उन में कारो ज़ीरो तमामु अज्जा मौजूदु हुजनि। अच्छा, हिकु दफ़ो उनखे सुठे नमूने सां मिक्स था कयूं। 3-4 टेबल स्पून मां हिन में ऐड कयो पाणीअ जा ऐं उन खां बाद में हिनखे ॿीहर थोरो दम ते था रखूं। थोरो अञा ऐड था कयूं हिन में पिसियल गरम मसालो। अच्छा, नान सां गॾु ऐं ताफ़तान सां गॾु जेको कोरमो हूंदो आहे इलाही मज़े जो लॻंदो आहे, त नान या ताफ़तान सां गॾु तव्हां इनखे सर्व करे सघो था। अच्छा, जेकॾहिं असां गार्निशिंग जी ॻाल्हि कयूं कोरमे जी, त तव्हां अदरक ऐड करे सघो था जूलियन में कटे करे। इन खां वधीक गार्निशिंग जी ज़रूरत न आहे। सावा धाणा या सावा मिर्च उहे कोरमे जी गार्निशिंग में ऐड न कया वेंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजे घर में का दावत आहे उन में तव्हां तयारु कयो आहे त तव्हां अदरक सां गॾु बादाम ऐड करे सघो था
ऐं कुझु जेके बादाम आहिनि उन्हनि खे तव्हां ब्लांच कयो। ब्लांच मतिलबु गरम पाणीअ में डिप करे कढो। उनजी जेका स्किन आहे उन स्किन खे तव्हां रिमूव कयो ऐं उन बादामनि सां गॾु तव्हां पंहिंजे कोरमे खे सर्व करे सघो था। या तव्हां थोरी जूलियन में कटियल जेका अदरक हूंदी आहे उनजो तव्हां इस्तेमालु करे सघो था। अच्छा, हींअर हाणे मां हिकिड़ो खणूं था कोई बि सर्विंग असांजो प्लेटर, जंहिंमें असांजो कोरमो सुठो लॻंदो ॾिसण में बि। थोरो क्लीन था कयूं ऐं जेको असांजो कोरमो आहे इनखे कंदासीं डिश आउट। चिकन कोरमो अॼु असां तयारु कयो अथसीं। तव्हां हिन रेसिपी सां बीफ कोरमो बि तयारु करे सघो था। उनजे लाइ तव्हां इहो कंदव त थूम ऐं अदरक जो पेस्ट, लूणु, इहे तमामु शयूं ऐड करे तव्हां गोश्त खे सुठे नमूने सां ॻारींदव ऐं ॻारण खां बाद में तव्हां हुन में ऐड कंदव बसर ऐं धोरो। इहो स्टेप तव्हां हुनजे ॻरण खां पोइ कंदव ऐं धोरो बसर ऐड करे तव्हां गोश्त जी भुनाई कंदव ऐं लास्ट में तव्हां गरम मसालो वग़ैरह ऐड करे उनखे सर्व कयो। कुझु टेबल स्पून मां हिन में पाणी ऐड कयो ऐं हाणे बसि हिनखे सर्व कंदासीं। लौकी बि ॾिसण में अचे थी त बारीक बारीक असांजी कटियल आहे, त सुठे नमूने सां जेका आहे सो बॉइल थी थिए। त बसि कोरमो डिश आउट करण खां बाद में मां इन ई पैन में तयारु कंदमि लौकी जो असांजो ज़बरदस्त मसालो। त बसि इनखे डिश आउट था कयूं। चिकन जो जेको असांजो कोरमो आहे उहो ज़बरदस्त तरीक़े सां तयारु थी वियो आहे। बसि इनखे हाणे बबल थो करे, जेके मां 3-4 टेबल स्पून पाणी बि ऐड कया त उहे सुठे तरीक़े सां हाणे गरम थी विया आहिनि, बबल था कनि, त इन्हनि खे डिश आउट था कयूं। नान या शीरमाल सां ऐं ताफ़तान सां कोरमो जेको आहे सो इलाही मज़े जो लॻंदो आहे। असां गॾु तव्हां हिनखे सर्व करे सघो था। हिन जो स्टोव कयूं था बंदि। ऐं नो डाउट त जेको चिकन जो कोरमो आहे उहो वरी थोरो ज़ाहिर जल्दी तयारु थी वेंदो। बीफ जे कोरमे में थोरो तव्हांखे वक़्तु उहो ई लॻंदो त बीफ खे सुठे नमूने सां तव्हां ॻारियो। ऐं कोरमो मतिलबु हिकिड़ी सुठी जेका तरी आहे उहा हुजणु खपे। ऐं हाणे तव्हांखे जीअं भाॼीअ सां गॾु सुठो लॻे थो उन सां गॾु तव्हां हिनखे सर्व करे सघो था। ऐं सुठे ऑइल में इनखे तयारु करण खां बाद में तव्हां इन जो ऑइल ड्रेन बि करे सघो था। तव्हां थोरो ऑइल कढी करे वरी तव्हां जेको कुझु बि तयारु कयो था तव्हां उन में ऐड कयो, छो त कोरमो सुठे नमूने सां रेडी थी वियो आहे। ज़रूरी न आहे त उन तमामु चिकनाई या ऑइल सां गॾु तव्हां हिनखे सर्व बि कयो। ऐं हाणे असां तयारु कंदासीं लौकीअ जो ज़बरदस्त टमाटनि वारो हिकिड़ो मसालो, जंहिंजे लाइ असां टमाटनि खे स्लाइस कयो आहे। थोरा सावा मिर्च इन में ऐड कंदासीं। स्टोव कयूं था ऑन। ऐड कंदासीं हिन में ऑयल। अच्छा, ऑयल में ऐड कंदासीं कुझु कड़ी पत्ता। ऑयल गरम थींदो वेंदो असां पंहिंजा कुझु जेके अज्जा आहिनि इहे शामिलु कंदासीं। अच्छा, कड़ी पत्ता अची विया। थोड़ा शामिलु कंदासीं सावा मिर्च
विच मां कटे करे अच्छा जी हे अची विया। थोड़ो असां हिन में ऐड कंदासीं ज़ीरो, थोड़ो ज़ीरो ऐं सुठी खुशबू हिकिड़ी अचणु शुरू थी वेंदी त मां हिन में ऐड कंदमि जेके असां टमाटा कटे करे रखिया आहिनि। थोड़ो मां हिन में ऐड कंदमि पाणी त जीअं हे ॻरण बि शुरू थी वञनि। हिकिड़ी नंढड़ी साही जो असां वटि थी वियो आहे टाइम। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो। मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। ऐं पोटैटो मैशर तव्हां इस्तेमालु करे सघो था, कोई गोल चिमचो हुजे उहो तव्हां इस्तेमालु करे सघो था। ऐं जेका भाॼी हुजे उहा बिल्कुलु मैश मूंखे त ईअं ई सुठी लॻंदी आहे। बाक़ी तव्हांखे जेकॾहिं होल पीसिस में रखणी आहे त उहा बि तव्हांजी मर्ज़ी आहे, पर असां थोरो इनखे मैश कंदासीं। ऐं हिन तरफ़ अची था वञूं, हे जेके असां इन जो हिकिड़ो दाग पिया ठाहियूं उन में असां ऐड कयोसीं ज़ीरो ऐं सावा मिर्च। इन में असां ऐड कयासीं कड़ी पत्ता। ऐं जॾहिं ज़बरदस्त हिकिड़ी खुशबू अचणु शुरू थी वई त पोइ मां इन में शामिलु कया टमाटा। अच्छा, हाणे असां इन में ऐड कंदासीं कुझु मसालो जंहिंमें लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च हिन सां गॾोगॾु इन में शामिलु कंदासीं। अवल असां ऐड था कयूं हुन में ॻाढ़ा मिर्च। असां लौकी जे हिसाब सां जेतिरी तव्हांखे लॻे थो त लौकीअ में ज़रूरत हूंदी बसि एतिरो शामिलु कंदासीं। हेड इहा अची वई ऐं इन सां गॾोगॾु लूणु। बसि इहे टे मसाला आहिनि जेके असांजा इन लौकीअ में वेंदा। थोरो इनखे कयूं था फ्राए। अच्छा, हिन खे रखंदासीं। हाणे हिन जो जेको स्टोव आहे हुनखे थोरो चेंज था कयूं। अच्छा, हे जेके असांजा टमाटा आहिनि इन्हनि खे बि थोरो पोटैटो मैशर जी मदद सां सुठे नमूने सां पीसे था छॾियूं। रीकैप जेकॾहिं तव्हांखे ॾींदा हलूं त 3-4 टमाटा, हाफ केजी असां वटि हुई लौकी। अवल असां लौकीअ खे सिंपली बॉइल कयोसीं। लूणु हेड कुझु बि असां हिन में शामिलु न कयो आहे, सिंपली हिन खे बॉइल कयोसीं ऐं नंढड़ा नंढड़ा पीसिस कयो त जीअं जल्दी बॉइल थी वञे। उन खां बाद में अलॻि सां हिन जो हिकिड़ो ठाहियोसीं दाग जंहिंमें ऑयल, ज़ीरो, सावा मिर्च ऐं कड़ी पत्ता। उहो सुठे नमूने सां थी वञे त इन खां बाद में हिन में शामिलु कंदासीं हेड। अच्छा, जीअं ई मसालो थोरो फ्राई थी वेंदो मां इन में इहा जेका बॉइल थियल असांजी लौकी आहे इहा शामिलु कंदासीं। थोरा सावा धाणनि खे कटे था वठूं छो त सावा धाणा भाॼीअ में इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। त थोरा हिन मां खणूं था सावा धाणा। जेके थोरा असां ऐड कंदासीं कुकिंग में ऐं कुझु जेके सावा धाणा आहिनि उहे असां शामिलु कंदासीं हिन में लास्ट में।
चिकन जो जेको कोरमो आहे उहो असां कयो अथसीं डिश आउट। ऐं हाणे लौकीअ जी असांजी भुजिया या तव्हां भाॼी चई सघो था, जेका सिंपली चपातियूं जेके असांजे घर में तयारु थींदियूं आहिनि, फुल्का उन्हनि सां गॾु ॾाढी मज़े जी लॻंदी। अक्सर ॾींहं जो गर्मीअ में दिलि चवंदी आहे त कुझु लाइट खाइजे, तयार बि जल्दी थी वेंदी ऐं तमामु लाइट मज़ेदार। चलो जी, हे ॾिसो ऑयल असांजो थी वियो आहे सेपरेट। त हाणे हे जेका असांजी लौकी आहे इहो मां ऐड कंदमि पंहिंजे हिन दाग में भगार में। अच्छा, लौकी असां मसाले में ऐड कईसीं ऐं सावा धाणा, थोड़ो मां हिनखे पोटैटो मैशर सां अञा बि मैश कंदमि। सावा धाणा ऐड कयासीं। जेकॾहिं तव्हां कटियल सावा मिर्च हिन में शामिलु करणु चाहियो था त उहे बि। बसि 1-2 मिंट खां पोइ इनखे डिश आउट कंदासीं। त मां थोड़ा अञा बि गार्निशिंग जे लाइ जेके सावा धाणा आहिनि उन्हनि खे कटे था वठूं। असांजा जेके बि मोस्टली देसी खाधा आहिनि त लास्ट में सावा धाणा मज़ो बि दुबालो थी थो वञे ऐं रंग ऐं ख़ुशबू त आहे। थोरो बसि हिनखे मां वॉश थी कयां। बसि हाणे असां लौकीअ खे कंदासीं डिश आउट। थोड़ा बस गार्निशिंग जे लाइ धाणा कटे था वठूं। मां ॿाहिरि हिनजी कयां थी बंदि ऐं कंहिं बि ख़ूबसूरत प्लेटर में इनखे कंदासीं डिश आउट। साइड्स हिनजी थोड़ी क्लीन कंदासीं ऐं उमेद आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे सुठी लॻी हूंदी। ज़रूरु ट्राई कजो। चिकन जो कोरमो ठाहियोसीं ऐं इन सां गॾोगॾु लौकी जी सिंपल हिकिड़ी भुजिया जेका तव्हां चपातीअ सां गॾु सर्व करे सघो था। ऐं उहे असांजा तमामु ॾिसण वारा जेके भाॼी शौक़ सां खाईंदा आहिनि उन्हनि खे यकीनन सुठी लॻंदी। थोड़ी साइड सां क्लीन था कयूं। अच्छा, कुझु बि तव्हांजे ॾिसण खां ऐं नोट डाउन करण खां रहिजी थो वञे त कोई टेंशन जी ॻाल्हि न आहे। तव्हां असांजा यूट्यूब ते बि जेको शो आहे उहो अपलोड कयो वेंदो आहे। असांजा
क्लिप्स सोशल मीडिया ते अची वेंदा आहिनि, उन्हनि में तव्हां रेसिपी खे सुठे नमूने सां ॾिसी सघो था। थोरा मथियां ऐड कंदासीं सावा धाणा ऐं इंशा अल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात मज़ेदार क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु ऐं आवाज़ किचन जी फ्रेश एपिसोड सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ। त अल्लाह पाक असां सभिनीनि जे रिस्क में बरकत ॾे ऐं ख़ुशियुनि खे ईअं ई वधाईंदा रहो, वंडींदा रहो ऐं खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे पंहिंजी ख़ुशूसी दुआउनि में ज़रूरु यादि रखंदा कयो। इंशा अल्लाह ताला तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़।